الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لا خير في كثير من نجواهم إلا من أمر بصدقة أو معروف أو إصلاح بين الناس ومن يفعل ذلك ابتغاء مرضات الله فسوف نؤتيه أجرا عظيما ومن يشاقق الرسول من بعد ما تبين له الهدى ويتبع غير سبيل المؤمنين نوله ما تولى ونصله جهنم وساءت مصيرا صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाद जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला बनु उबैर कबीले वारनि जे साज़िश खे बयान कंदे अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां मुख़ातब थींदे फरमायो हो त सोना नबी ये बनु उबैर कबीले वारा तोखे सिधी राह तां हटाइण चाहिनि पिया, भुलाइण चाहिनि पिया। चोरीअ वारो ॾोह उन्हनि जे पंहिंजे माण्हूअ जो हुयो, पर हणनि पिया हिकिड़े यहूदीअ ते, पोइ तोखां भुलाए करे उहा सज़ा यहूदीअ खे ॾियाराइण चाहिनि पिया। ऐं थोरे वक़्त जे लाइ ॼण त तव्हां उन जे बारे में यहूदीअ खे सज़ा ॾियण जो फ़ैसिलो बि सोचे छॾियो हो, पोइ जे अल्लाह जो फज़ल ऐं महिरबानी तव्हां सां शामिल हाल न हुजे हा त तव्हां भुलिजी वञो हा। पर अल्लाह ताला तव्हांखे कंहिं बि हाल में अकेलो न छॾियो आहे, त उन वक़्तु बि अल्लाह ताला तव्हांखे न छॾियो। अल्लाह ताला तव्हांजे लाइ फज़ल महिरबानी ऐं रहमत खे आम कयो, तव्हांखे महफ़ूज़ फरमायो। गुज़िरियल आयतुनि में इहो बयानु हो। अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला उन जे साॻे मंज़र खे मद्देनज़र रखंदे इन बनु उबैर कबीले वारनि जे राति जे कचहरीअ ऐं मशवरे ऐं साज़िशुनि खे बेनक़ाब कयो आहे, जंहिंमें फरमायो वियो त ऐं उलमा मुहद्दिसीन बि लिखियो आहे त इहे बनु उबैर कबीले वारा जेके मदीने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वेझो वेझो उन्हनि जो कबीलो हो, इहे ॾींहं जो त मुस्लमान सॾाईंदा हुआ, लेकिन निमाज़ रोज़े में कमकार में गॾु गॾु हूंदा हुआ, पर राति जो घर वापसि अची करे पाण में मशवरा कंदा हुआ, सलाहूं कंदा हुआ त कीअं मुस्लमाननि खे नुक़सानु पहुचाइजे, कीअं काफ़िरनि खे ताक़तवर बनाइजे, कीअं पंहिंजी तमामु तवानाई काफ़िरनि सां मके जे मुशरिकनि सां गॾाए करे मुस्लमाननि खे नुक़सानु पहुचाइजे, इहे मशवरा पिया कंदा हुआ। इस्लाम जे ख़िलाफ़ शरई क़ानून जे ख़िलाफ़ ज़िंदगी गुज़ारण जे लाइ को तरीक़ो ॻोल्हींदा। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे इन राति जे पहिर में सलाह मशवरे खे पाण में ॻुझी ॻाल्हियुनि करण खे नाकाम कंदे फरमायो ला ख़ैर फ़ी कसीरिन मिन नजवाहुम, राति जो इन्हनि जे कचहरियुनि ऐं मशवरनि में कंहिं बि क़िस्म जी काई भलाई कान्हे। इहे रातिनि जा मशवरा जेके ही कनि था, इन मशवरनि में काई भलाई कान्हे। हा, इहे मशवरा उन वक़्तु भलाईअ जे तरफ़ वेंदा, इन्हनि मशवरनि में भलाई उन वक़्तु नज़र ईंदी जॾहिं इल्ला मन अमर बिसदक़तिन, या त सदके करण जो हुकुम कनि माण्हुनि खे त बाबा ग़रीबनि मिसकीननि सां तावन कयो, सदको कयो, औ मारूफ़िन औ इस्लाहिन बैनन नास, या दीन इस्लाम जे मुनासिबत सां माण्हुनि सां चङाई कनि, या खणी
ॿ माण्हू पाण में इख़्तिलाफ़ था रखनि, उन्हनि जे विच में सुलह कराइनि। अहिड़े क़िस्म जा मशवरा राति जे पेट में ई कंदा हुजनि त पोइ त भलो आहे, इन्हनि मशवरनि में भलाई रखियल आहे। पर जेकॾहिं ही दीन जे ख़िलाफ़ या मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ ही मशवरा कंदा रहंदा त इन्हनि मशवरनि में काई भलाई कान्हे। ومن يفعل ذلك ابتغاء مرضات الله فسوف نؤتيه اجرا عظيما। जेको माण्हू न अल्लाह जे रज़ा जे लाइ कोशिश कंदो, कोई बि कमु करे उन में अल्लाह ताला जी रज़ा शामिल हुजे, ही ॻोल्हे थो त कंहिं न कंहिं तरह सां रब खे राज़ी कयां, कंहिं न कंहिं तरह सां अहिड़ो कमु कयां जीअं मुंहिंजो रब मूंखां राज़ी थिए, अल्लाह जे रज़ामंदो तलब करण जे लाइ को कमु करे थो त पोइ अल्लाह से फरमाए थो फसौफ नुअतीह अजरन अज़ीमा, इन बाने खे असां अन क़रीब अजर अज़ीम अता कंदासीं, वॾो अजर ॾींदासीं। हाणे ॾिसो, इंसान दुनिया जे अंदरि बिरादरियुनि जा पाण में मशवरा, दोस्तनि यारनि जा मशवरा, कारोबारी माण्हुनि जा पाण में मशवरा, रिश्तेदारी तालुकात निभाइण वारनि या रिश्तेदारी तालुकात हिक ॿिए सां जोड़ण वारनि माण्हुनि जा पाण में सलाह ऐं मशवरा त दुनिया में हलनि था। अल्लाह से फरमाए थो, मशवरा जेकॾहिं नेकीअ जे तरफ़ वेंदा, माण्हुनि जे इस्लाह जे तरफ़ वेंदा, अल्लाह जे रज़ा खे ॻोल्हण जे तरफ़ वेंदा त पोइ मशवरनि में भलाई आहे। पर जेकॾहिं कंहिं बि तरह सां इन्हनि जे मशवरनि में भलाई न आई, चङाई न आई, ख़ैर रखियल कोन्हे, माण्हुनि जो फ़ाइदो इस्लाह रखियल कोन्हे, त पोइ इन्हनि मशवरनि में भलाई कोन्हे का। माना इहो वक़्तु विञाइणो, इहो अजायो। हाणे अल्लाह तबारक व तआला हिन आयत जे अंदरि ॿ ॻाल्हियूं मेन बयान फरमायूं। हिकु त सदको करे, मशवरो करे थो इन ॻाल्हि जो कंहिं सां मशवरो करे, ॻाल्हि ॿोल करे उनखे तरग़ीब ॾे त अल्लाह ताला तोखे माल दौलत ॾिनो आहे, हिन कम में ख़र्च कर, चङाई कर, फलाणे जॻह ते तोखे चङाई करण जो मौक़ो आहे, उनखे ईअं तरग़ीब ॾे, ॾसे। जेकॾहिं हू इन ॻाल्हि जी तरफ़ बाख़बर न आहे त ॾसींदो अचे उनखे। ऐं ॿियो त जेकॾहिं ॿ धुरियूं, ॿ घर, ॿ भाइर, ॿ दोस्त, ॿ माइट पाण में कंहिं ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ रखनि था, विड़ी पिया आहिनि, झगड़े ऐं फ़साद जो ख़तरो आहे, त कंहिं न कंहिं तरह सां पाण में का टीम जोड़े करे मशवरो करे उन्हनि खे जोड़ण जो, उन्हनि जे इस्लाह जो को रस्तो कढनि। अल्लाह ताला फरमाए थो, अहिड़े क़िस्म जा ॿ कम जेके कंदा, उन्हनि ॿिन्हिनि कमनि में अल्लाह जी रज़ा मक़सूद हुजे त पोइ अल्लाह ताला वटि उन्हनि जो अजुर आहे। बाक़ी इन खां सवाइ जेकॾहिं कोई बि फज़ूल वेही करे कचहरियूं कंदा, फज़ूल वेही करे जेकॾहिं मशवरा कंदा, फज़ूल कंहिंजे ख़िलाफ़ पिया अजायो वक़्तु विञाईंदा, गिला ग़ीबत कंदा, त पोइ इन्हनि जे मशवरनि में, इन्हनि जे ख़ाली कचहरियुनि में वेहण में कंहिं बि क़िस्म जी का भलाई कान्हे का। माना हिकिड़ो आहे त माण्हुनि खे फ़ाइदो थिए कंहिं न कंहिं तरह सां, ॿियो आहे त माण्हू नुक़सान खां बचनि। फ़ाइदो थिए माना सदको ॾिजे, कंहिं ग़रीब जो फ़ाइदो थिए, कंहिं भुलियल खे रस्तो ॾेखारिजे, कंहिं बीमार खे दवा दारू कराइजे, कंहिं मरीज़ जी इयादत कजे, कंहिं मिस्कीन मोहताज खे ताउन कजे, कंहिं यतीम जे मथे ते हथु रखी हुनजे ज़रूरियात खे पूरो कजे। इहो आहे फ़ाइदो ॾियणु। ॿियो आहे त माण्हुनि खे नुक़सान खां बचाइजे। हाणे ॿ घर, ॿ भाइर जेकॾहिं इख़्तिलाफ़ रखनि था हिक ॿिए सां ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं आहिस्ते आहिस्ते झगड़े जे तरफ़ थियूं वञनि त इहो त नुक़सानु थींदो, बिरादरीअ में फोट पवंदी, टुटंदी, ॿ भाइर, हिकिड़ो घर को टुटंदो, उजड़ंदो, ज़िंदगी उन्हनि जी बर्बाद थींदी, विड़ी पवंदा, हमेशह लाइ हिक ॿिए जा दुश्मन बणिजी वेंदा। इन नुक़सान खां बचण जो फ़ाइदो उन्हनि ॿिन्हिनि खे ठाहिण जी कोशिशि कनि, नुक़सान खां बचनि। इहे ॿ कम अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त इन्हनि ॿिनि कमनि में जेकॾहिं तव्हां जूं तवानायूं सरफ़ थींदियूं, तव्हांजा मशवरा, तव्हां जूं कचहरियूं, तव्हां जूं दोस्तियूं, तव्हां जूं भाइपियूं, तव्हांजी बैठक मजलिस, इन्हनि ॻाल्हियुनि में जेकॾहिं ख़र्च थींदी, इन्हनि ॻाल्हियुनि ते महिनत कंदी त पोइ फ़ाइदो आहे, जेकॾहिं न त पोइ तव्हांजो वेहण ई अजायो। ॿी आयत में अल्लाह ताला फरमायो, वमन युशाक़िक़िर रसूल मिन बअदि मा तबय्यन लहुल हुदा, जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफ़त थो करे, जीअं उते बनु बैर कबीले वारनि कई,
मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा, हालांकि हक़ ऐं सचो वाज़िह थी चुको हो, उन जे बावजूद बि जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफ़त कंदो, वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन, ऐं मोमिननि जे इज्तिमाई अमल खां, मुत्तफ़िक़ इत्तिफ़ाक़ राय खां, मुसलमाननि जे इत्तिफ़ाक़ी अमल खां बि भॼे थो, गैर जे तरफ़ ॿिए पासे थो वञी करे, मुसलमाननि जे रस्ते जे ख़िलाफ़ थो वञी करे ही पंहिंजी ज़िंदगी बसर करे हले। त पोइ अल्लाह ताला फरमाए थो नुवल्ली मा तवल्ला, असां बि हुनखे छॾींदा आहियूं त भले हल, केतिरो त दीन जे ख़िलाफ़ हली भला ठीकु आहे, केतिरो त मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुखालिफ़त में कदम खणी भला हल अॻिते, असां बि छॾींदा आहियूं, करणु ॾींदा आहियूं जीअं करणु चाहींदो आहे, ठीकु आहे छॾेसि हले भले। वनुस्लिही जहन्नम, अल्लाह से फरमाए थो जॾहिं हू बि इंतिहा करे चुको हूंदो आहे दीन जे मुखालिफ़त में हलंदे, मुसलमाननि जे इज्तिमाई तरीक़े जे मुखालिफ़त में हलंदे, इंतिहा करे चुको हूंदो आहे, असांजे नबीअ जी मुखालिफ़त में हलंदे पूरो ज़ोर लॻाए चुको हूंदो आहे, पोइ अल्लाह से फरमाए थो असां बि हुनखे छॾे ॾींदा आहियूं, ड्रिगो रस्तो ॾींदा आहियूं, हल भला हल अॻिते अञा। जॾहिं इंतिहा करे वेंदो आहे पोइ वनुस्लिही जहन्नम, असां बि हुनखे जहन्नम में धिको ॾींदा आहियूं। क़ुरान फरमायो वसाअत मसीरा, ये जहन्नम वारे जगह, जहन्नम वारो टिकाणो ॾाढो बुरो आहे, ॾाढो बुरो आहे। हाणे गहरी नज़र सां ॾिठो वियो त ही ॿ आयतूं जेके तिलावत थियूं, पहिरीं आयत में अल्लाह तबारक व तआला अजर अज़ीम जो वाइदो कयो आहे उन्हनि माण्हुनि सां जंहिंजी कचहरी, जंहिंजी सलाह, जंहिंजो मशवरो चङे कम जे लाइ आहे, या त माण्हुनि खे फ़ाइदो थिए या नुक़सान खां बचनि, त पोइ हुनजे लाइ अजर अज़ीम आहे। वरी ॿी आयत पोइ में फरमायईं त जहन्नम आहे, जेको ॾींदासीं जहन्नम में, उनजे लाइ बि ॿ ॻाल्हियूं फरमाईं, हिकु त मुंहिंजे नबीअ जी मुखालिफ़त करे ऐं मुसलमाननि जे इज्तिमाई रस्ते जे बि ख़िलाफ़ हले, त पोइ उनजे लाइ बि जहन्नम आहे। जन्नती अमल वॾे अजर वारा, उनजे लाइ बि ॿ अमल हुया, त जहन्नम जी सज़ा जे माण्हू लाइ बयानु कई वई, उनजे लाइ ॿिए ॿ कम ॿुधाया विया, हिकु त नबीअ जी मुखालिफ़त ऐं मुसलमाननि जे इज्तिमाई रस्ते जी मुखालिफ़त, उनजे लाइ जहन्नम आहे, ऐं इहो जहन्नम जो टिकाणो ॾाढो बुरो आहे। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला हिन आयत जे अंदरि हिकिड़ी इज्तिमाई मुसलमाननि जे अमल जी हुज्जत जी ॻाल्हि कई आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेको मुखालिफ़त करे उनखे त जहन्नम जी सज़ा मिले, इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी। सम्झण जे लाइ सुवाल आहे त मुसलमाननि वारे तरीक़े जी मुखालिफ़त करे त बि उनखे जहन्नम जी सज़ा, पोइ जो मुसलमान ग़लति हुजनि त, मुसलमान ग़लति हुजनि त बि मुसलमाननि वारो तरीक़ो वठे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो तरीक़ो वठे, इहा त ॻाल्हि सम्झ में अचे थी, पोइ जो हुनजी मुखालिफ़त कंदो त हुनखे सज़ा मिलंदी। मुसलमान त ग़लति थी सघनि था न, मुसलमान कंहिं ॻाल्हि ते ग़लति इत्तिफ़ाक़ बि करे सघनि था, उनजे लाइ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे अक्सरियत मुसलमाननि जी ग़लति नथी थी सघे, अक्सर सही हूंदा, अक्सर जाहिल थी सघनि था अणपढ़िया, पर जेके पढ़ियल आहिनि उन्हनि जी अक्सरियत सही हूंदी, थोरा उन्हनि में पढ़ियल बि ग़लति थी सघनि था, पढ़ियलनि मां चङा समझदार निकिरंदा अक्सर माण्हू। पोइ अक्सरियत मुसलमाननि जी ऐं घणो अरसो जंहिं चङाई जे तरफ़ मुसलमान रहिया हुजनि, उहा चङाई बि हाणे हुजत आहे। जीअं मिसाल खणी ॾिजे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन दीन इस्लाम खे, अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां मिलियल तालीम खे उन दौर जे मुसलमाननि में आम कयो, सहाबा किराम खे सेखारियो। जेसिताईं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हयात हुया, तेसिताईं त शरीयत मिन व अन, जीअं हुज़ूर जन फरमाइनि पिया तीअं अमल थिए पियो। जंहिंखे न हुई अमल में, जेका ॻाल्हि न पई वणे न पिया कनि, जेके मुनकर चवणा हुया मुनकर थी पिया, पर जेके मुसलमान हुआ उहा पंहिंजी ॻाल्हि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटां हल कराए उन ते अमल कंदा। कोई इख़्तिलाफ़ थी पियो सिधो हुज़ूर जन वटि, साईं ही मसइलो आहे हल कयो। कंहिं ॻाल्हि में जाइज़ नाजाइज़, पाकाई पलीती, रिश्तो निकाह हलाल हराम, जेका बि शइ थींदी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि पहुचंदा। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पोइ सहाबा किराम वटि सभु मसइला आया, वक़्त जे उलमाए किराम वटि आया, फुक़हाए इज़ाम वटि आया,
मुफ़स्सिरनि वटि आया, मुहद्दिसीन वटि मसाला आया, उन्हनि उहे मसाला कीअं हल कया, उन्हनि वटां मुस्लमाननि सिखी करे पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे। पोइ अक्सरियत मुस्लमाननि जी नेकीअ जे जंहिं कम खे चंबड़ी पई अचे थी, इहा अक्सरियत मुस्लमाननि जी जेको नेकीअ जो कमु करे थी, इहा बि हाणे हुजत आहे। ॿियनि लफ़्ज़नि में खणी हीअं चइजे, उहा तव्हांजे ज़िंदगीअ जो हर मसइलो जेको बि मुंझारे जो शिकार थिए, उहो हल कयो क़ुर पाक मां। क़ुर पाक मां तव्हां ॻोल्हियो, उन मसइले खे लहो न लभेव त पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस मां ॻोल्हियो, पंहिंजे मसइले जो इख़्तिलाफ़, पंहिंजे मसइले जो हल हदीस मां ॻोल्हियो, क़ुर मां नथो लभे त पोइ हदीस मां बि जेकॾहिं तव्हांखे न लभे त पोइ सहाबा कराम जे इजमा मां ॻोल्हियो, सहाबा कराम हुन मामले खे कीअं कयो आहे। हाणे इहो टियों दलील सहाबा कराम जे इजमा मां मुस्लमाननि जी अक्सरियत जंहिं ॻाल्हि जी तरफ़ हुजे, इहो बि हाणे टियों दलील आहे। तॾहिं त इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह खां पुछा कई वई त इजमा किथां साबित आहे, इजमा किथां साबित आहे। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह क़ुर पाक जी तिलावत शुरू कई, 3 ॾींहं मुसलसल क़ुर पाक जी तिलावत कई, हर रोज़ 3 दफ़ा सॼो क़ुर 3 दफ़ा तिलावत कंदो, ॻोल्हे पियो क़ुर पाक मां त का आयत अहिड़ी मिले जंहिं आयत मां अल्लाह ताला मुस्लमाननि जे इजमा जो हुकुम कयो हुजे त मुस्लमाननि जी इज्तिमाइयत जंहिं ॻाल्हि ते बीहे, उहा ॻाल्हि बि तव्हांजे मथां वाजिब आहे, उन ते अमल करणु वाजिब आहे। पोइ तिलावत मुसलसल 3 ॾींहं कंदो रहियो, हर रोज़ 3 ख़तम क़ुर पाक जा पियो कढे, बार बार पियो पढ़े। पोइ अची करे हिन आयत ते बीठो, वमन युशाक़िक़िर रसूल मिन बअदि मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिहि मा तवल्ला व नुस्लिहि जहन्नम। जंहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफ़त कई हिदायत जे चिटे थियण खां पोइ, ऐं मुस्लमाननि वारे तरीक़े जी बि जंहिं मुखालिफ़त कई, मुस्लमाननि वारो तरीक़ो, इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह इन आयत ते बीही करे समूरनि उन दौर जे उलमाए किराम जा ॾोही आयत तिलावत कई त बाबा हिन लफ़्ज़नि मां इजमा साबित आहे। समूरनि वक़्त जे आलिमनि इन ॻाल्हि खे मञियो त हा वाक़ई इन ॻाल्हि मां इजमा साबित आहे। माना मुस्लमाननि जी अक्सरियत जंहिं दीनी कम में बीही वञे, हाणे उन कम जे अमल करण जी तव्हां असांजे मथां हुजत आहे, साबित थी पई, हाणे उहो अमल करणु वाजिब आहे। जे न कंदो माण्हू त उहा बि उनजे मथां सज़ा पवंदी। त अहिड़ी तरह सां तॾहिं त अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे न त जंहिं मुस्लमाननि जी अक्सरियत जंहिं पासे थी वञे न, जमात बणिजी वञे हिकिड़ी वॾी, उनजे मथां अल्लाह जो हथ हूंदो आहे। यदुल्लाहि अलल जमात, यदुल्लाहि अलल जमात, मन शज़ शुज़ फिन्नार, जेको जमात खां टुटो अल्लाह ताला फरमाए थो उहो जहन्नम वञी पवंदो। जीअं हिकिड़ो वण आहे, जमात हिकु वण जे मिसाल आहे, सॼो वण साओ आहे, साओ आहे, साओ आहे, हिकिड़ी का टारी उन मां जेकॾहिं भॼी थी पवे त ज़ाहिर आहे उहा सुकी वेंदी, सुकी वेंदी, आहिस्ते आहिस्ते वञी करे उहा कंहिं ॿल में पवंदी, सड़ंदी वञी कंहिं बाहि जे मच में ॿारी वेंदी। पोइ ईअं जेको माण्हू जमात खां टुटंदो आहे, ॼण त उहो उन वण जे टारीअ वांगुरु टारी थी करे टुटो, जेको टुटी वियो उहो जहन्नम में पवंदो। जमात सां गॾु रहे माण्हू, इहा जमात मुस्लमाननि जी इज्तिमाई जमात आहे हिकिड़ी। तॾहिं त हिकु दफ़े रिवायत में अंदरि ईंदो आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, छा मां तव्हांखे न ॿुधायां जेको अहिड़ो अमल जेको निमाज़ रोज़े सदके सभिनी खां अफ़ज़ल आहे। साहबा कराम अर्ज़ कयो, साईं ज़रूरु ॿुधायो, निमाज़ रोज़े सदके सभिनी खां अफ़ज़ल अमल। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुस्लमाननि खे पाण में इस्लाह करायो, जिन जो इख़्तिलाफ़ हुजे, जेके रुसियल हुजनि उन्हनि खे पाण में ठाह करायो। इस्लाह कराईंदव, मुस्लमाननि जी जमात पाण में मुतफ़िक़ हूंदी त झगड़ो न थींदो, नुक़सान न थींदो। मुतफ़िक़ हूंदी ऐं उहा मुतफ़िक़ हुजणु तव्हांजी वॾी ताक़त आहे, जेका ताक़त तव्हांजे इजमा जो सबूत बणिजंदी। अहिड़ी तरह सां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ईअं बि फरमायो, जेके माण्हू पाण में इख़्तिलाफ़ रखंदा आहिनि, हिक ॿिए खां टुटंदा आहिनि, उन में शैतानी अहिड़ो माहौल पैदा थी वेंदो आहे जो उन्हनि जे झेड़े जे करे उन्हनि जे विच मां दीनदारी निकिरी वेंदी आहे। ॼण त हीअं चइजे सोलनि लफ़्ज़नि में त झगड़ो इंसान जे दीन खे कूड़े छॾींदो आहे। कूड़बो त मथो आहे न, पर मथो जीअं मथे जे मथां वार छपर छान हूंदा आहिनि, माण्हूअ जे मथां ढकियण इज़त आहे, मथे जे मथां वारनि जो हुजणु हिकिड़ी रहमत आहे, इज़त आहे, शफ़क़त आहे, ॼण त मथो ढकियल आहे। दीन बि इंसान जे मथां ईअं छपर छांव आहे।
पोइ जेके इख़्तिलाफ़ थो करे ॼण उन्हनि जे विच मां दीन कूड़जी थो वञे, माना मथो उन्हनि जो कूड़जी वियो, बसि बेसरो सामान थी विया, दीन उन्हनि जे विच मां निकिरी वियो। तॾहिं अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि जे अंदरि तालीम ॾिनी त इत्तिफ़ाक़ राय कयो, गॾिजो, मशवरा कयो त कंहिं चङाईअ जी तरफ़ बुराईअ जी तरफ़ न कंदा कयो, ऐं ॿियो नेकी जा कम कयो जेके बि अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर कंदा कयो, ज़ाती मक़सद न रखो। ऐं ॿिए नंबर में नबी अलैहिस्सलाम जे कंहिं बि ॻाल्हि में मुखालफ़त में न वञो, मुस्लमाननि जी इज्तिमाई क़ुवत जे बि मुखालफ़त में न वञो। जेको मुखालफ़त कंदो उहो इन वण मां टुटल टाड़ीअ जे मिसाल आहे, वञी करे कॾहिं सड़ंदो, जहन्नम में पवंदो। अल्लाह से फरमाए थो, असां हुनखे हथ सां पकड़े ज़ोरीअ कोन मोटाईंदासीं, छॾे ॾींदासीं, चवंदासीं भले हल, जिते वणई जीअं वणई वञी कर, हल भला, डरो रस्तो हुनखे ढरो ॾींदासीं, रस्तो कुशादो करे ॾींदासीं, हल भला जीअं वणई। जॾहिं पकड़ियोसीं तॾहिं जहन्नम में धिको ॾेई छॾींदासीं। क़ुर तो फरमाए जहन्नम जो ठिकानो ॾाढो बुरो आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे क़ुर पाक जे इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।